काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जेके राति जो निंड मां उथी सुबुह जो सोचींदा आहिनि त मां राति वॾो बुरो ख़्वाबु ॾिठो। उहे परेशानी में हलिया वेंदा आहिनि, सोच में हलिया वेंदा आहिनि। आख़िर जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उन्हनि खे इब्लीस एतिरो बरगलाईंदो आहे त इहो ख़्वाबु ॿिए कंहिंसां शेयर कर। हमेशह यादि रखिजो, रत वारा ख़्वाब, खून ख़राबे वारा ख़्वाब जेके बि हुजनि न, राति जो निंड में ॾिसो त उन्हनि ख़्वाबनि खे कंहिं इंसाननि ताईं शेयर न कंदा। यकीन रखो, ख़्वाब हक़ीक़त बि थींदा। ख़्वाब अॻिला इशारा पहिरियों ई तव्हांखे ॾींदा आहिनि त अॻिते तोसां हीअ हालत थींदी। जीअं हिकिड़े दोस्त खे ख़्वाब आयो राति जो त मां मोटरसाइकिल तां किरियो आहियां, डॉक्टर ॾे खणी विया आहिनि, डॉक्टर मूंखे चेक ई न कयो आहे, फ़ौरन कैंची खणी मां अखियुनि सां ॾिसां त ॼंग थो कटे। ऐं रियली में अॼु उनजी ॼंग बि कटियल आहे। 8 सालनि खां बाद में उनजो उहो ख़्वाबु पूरो थियो। 8 सालनि खां बाद में ख़्वाब जो टाइम पीरियड बि हूंदो आहे। ईअं न आहे त अॼु ख़्वाबु ॾिठई त सुभाणे। घणनि जा अहिड़ा बि थिया जिन राति ख़्वाबु ॾिठो त सुबुह जो वाक़ई में थियो बि। को दोस्त ॾिसे राति जो मां ख़्वाबु थो ॾिसां त मुंहिंजे वालिद साहिब खे एमरजेंसी थी आहे, खणा था वठी वञनिसि, ऐं सुबुह जो उहो निंड मां उथे त वालिद साहिबु हुनजो वाक़ई उथियो ई न निंड मां, वाक़ई निंड मां उथियो ई न। घणनि जा वरी ख़्वाब सालनि खां बाद बि पूरा थींदा अथव। जेकॾहिं तव्हां सुबुह जो निंड मां उथी तव्हांखे हिकिड़ो राति बुरो ख़्वाबु, ख़ौफ़नाक ख़्वाबु आयो आहे, जा पाण खे किरंदे ॾिसो, जा रोड रस्ते जा हादसा ॾिसो, जा पंहिंजे घर भातियुनि जे मथां मुश्किलातूं ॾिसो, जा रत ॾिसो, रत वारो ख़्वाबु ख़ासि करे त इन जो सदको लाज़िम कंदा कयो, बल्कि हर बुरे ख़्वाब जो सदको ॾेई जान छॾाईंदा कयो। सदको उहा शइ आहे जेका वॾी आफ़तुनि ऐं बुराइनि खे टारींदी आहे। ऐं सुम्हण खां पहिरियों 3 चकर औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, 1 चकर अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया, अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया। रब्ज़ुल जलाल वल इकराम जे फज़ल ऐं करम सां इंशाअल्लाह तबारक अल्लाह तोखे बुरा ख़्वाब बि न ईंदा। जेकॾहिं कुझु टाइम तव्हां पहिरियों ॾिठो आहे ख़्वाब, त उन ख़्वाब खे तसवर में आणे उनजो सदको ॾेई जान छॾाए। जेतिरी वसियत आहे, जेतिरी वसियत आहे। जीअं सफ़ा ग़रीब आहे त ठिकर जो पाणी खण, और ठिकर जो वटो खण, उन में पाणी विझी मथे छत ते रख, इहो बि सदको आहे तुंहिंजो। यादि रखो, सदको वॾी बलाउनि खे बि टारींदो अथव। सदको हिकु उहा शइ आहे जेका इंसान खे वॾी आफ़तुनि ऐं मुसीबतनि खां बि ॿाहिरि कढी ईंदी आहे। सदको जेकॾहिं इन बुरनि ख़्वाबनि जी तव्हां ताबीर कराईंदो, ताबीर उन ख़्वाबनि खां वधीक बुरी हूंदी आहे, त उहो इंसानु रहंदो ज़हनी मरीज़ थी वेंदो आहे। बाबा ॿियो कुझु बि न कयो, तव्हां सदको ॾियो, सदको ॾेई जान छॾाईंदा कयो। यादि रखो, ख़ौफ़नाक ख़्वाब, रोड रस्ते जो हादसो, पाण खे कंहिं जाइ तां किरंदे ॾिसो, पाण खे बीमारी जी घड़ी में ॾिसो, त काफ़ी वरी इंसान ताबीर जा वॾा शौक़ीन हूंदा आहिनि। जॾहिं वरी उन्हनि जी ताबीर थोरी हेठि मथे निकिरंदी आहे त उहो अञा ज़हनी मरीज़ थी वेंदो आहे। जॾहिं बि तव्हांजे मथां निंड में को मुसीबत जो पहाड़ खड़ी मन थी वञे, त बाबा उनजो ख़्वाब जो सदको ॾींदा कयो। बहरहाल उनजी ताबीर कढाइण खां पहिरियों सोचजांइ मथां मुंहिंजे उन ख़्वाब जी ताबीर मथां उन खां बुरी न अचे। वरी बि रहंदो तूं अञा ज़हनी मरीज़ थी वेंदे। घणा ताबीर जा ॿुधण जा वॾा शौक़ीन हूंदा आहिनि, त मां ख़्वाब जी ताबीर ॿुधां यार, राति ॾिठो मिठू खे खणी मां घुमाईंदो थो वरिता, मां राति ॾिठो जहाज़ ते सफ़र थो कयां। वरी इन जी ताबीर जे लाइ बि परेशान थींदा। बाबा रहमानी ख़्वाब, जेको सुठो ख़्वाब ॾिसो, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र अदा कंदा कयो। सुबुह जो उथी उन रहमानी ख़्वाब खे जेकॾहिं पूरो करणु चाहियो था न, त वज़ू करे, ख़ुदा जो कसम वज़ू करे तूं सूरे कौसर 101 मरतबा पढ़, सूरे कौसर। इंशाअल्लाह तबारक अल्लाह उहो ख़्वाब तुंहिंजो जल्दी पूरो थींदो। रहमानी ख़्वाब 101 मरतबा सूरे कौसर पढ़, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इंशाअल्लाह तबारक अल्लाह उहो तुंहिंजो ख़्वाब ई सचो थींदो। जेकॾहिं ख़ौफ़नाक बुरो ख़्वाब आहे, सो हुनजो सदको ॾेई जान छॾाए।
जीअं रहमानी ख़्वाब सुठो हिकिड़ो ख़्वाब ॾिठो अथव न त वज़ू करे ऐं नमाज़ जी पाबंदी रखो। ख़ुदा जो कसम नमाज़ जी पाबंदी कयो, नमाज़ जी माफ़ी कोन्हे। नमाज़ सां दिलि लॻाए, नमाज़ सां प्यार कर। जेतिरो वक़्तु ॿियनि खे थो ॾिए, इहे तुंहिंजा यार उहे आहिनि जो तोसां क़बर ताणी बि शल तोसां हलनि, पर नमाज़ त तोसां क़बर ताणी छा क़यामत ताणी तोसां गॾु हूंदई। नमाज़ क़बर ताणी छा पर क़यामत ताणी तोसां गॾु हूंदई। मुंहिंजा बछड़ा नमाज़ सां मुहबत कर। इन्हनि ठगनि फिराटनि सां मुहबत करण खां पहिरियों सोच, इहा उहे ई अथई शल बि तुंहिंजे जनाज़े में कुले कांदी थियनि। जिन खे पंहिंजा टेम ॾियो था, जिन खे तव्हां पंहिंजा वक़्त ॾियो था, यादि रखिजो इहे ई तव्हांखे कंहिं वक़्त में तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं बि ॾींदा।